पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां टंडलया जे ज़रई पार्टी जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त क़यादत टेई अहम उहिदा चूंडियल नुमाइंदनि हवाले करे छॾिया आहिनि। टंडलयार में ज़िले सदर जो उहिदो PPMN सतार बचाणी जे पुट ज़ुल्फ़कार सतार बचाणी, जनरल सेक्रेटरी जो उहिदो रिज़ी हाउस सां वास्तो रखंदड़ MC जे मेंबर मौला बख्श थेबो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जो उहिदो सूबाई वज़ीर इमदाद पिताफ़ी जे भाउ सईद पिताफ़ी खे ॾिनो वियो आहे। टंडलयार में हिकु वक़्तु सदारत समेत टिनि मुख़्तलिफ़ उहिदनि लाइ 11 उम्मीदवार मैदान में लथल हुआ, जिन पारां हिन वक़्त ताईं को बि रद्द अमल साम्हूं न आयो आहे। अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली नवाज़ शाह खे डिवीज़नल सदर मुक़ररु करण जी ख़ुशी में रैली कढी वई, जॾहिं त चूंडिजी आयल उहिदेदारनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो आहे। असांखे तमामु बेहद ख़ुशी आहे जो असांजो क़ाबिल एहतराम हरदिल अज़ीज़ साईं अली नवाज़ शाह डिवीज़नल सदर थियो आहे। हीअ असांजे टंडलयार जी आवाम जी तमामु ख़ुशी जो आहे जो असांजे माना हिकिड़ी इज़त मिली आहे जेके डिवीज़न उहिदे ते कयो आहे। असांजो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहिब जो जंहिं मूं ते एतबार कयो, असांजी फैमिली ते एतबार कयो, छो त असांजी इलाही पुराणी वाबस्ती आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां असांजी फैमिली जी। भरोसो करे असांखे मूंखे इहो टास्क ॾिनो वियो आहे त ज़िले में पार्टी खे मज़बूत करिणो आहे। ऐं हिन दफ़ा पीपल्स पार्टी जेका तनज़ीम साज़ी थी आहे तव्हां दोस्तनि खे ख़बर आहे त ओवरऑल सॼी सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़ा फ़ैसिला कया आहिनि जिते वर्कर पीपल्स पार्टी जा जाला उन सभिनी खे एकमोडेट कयो आहे, वॾेरा शाही ऐं उन खां हटी करे जेन्युइन माण्हू खे आहिनि। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि, उनजे दोस्तनि, वर्करनि, उन सभिनी खे ॿुधाइण था चाहियूं त इंशाअल्लाह ताला असीं वर्करनि सां गॾु आहियूं। टंडलयार में PP जी तनज़ीम साज़ी बैदि कुझु धुरियूं नाराज़ बि नज़र अची रहियूं आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त उन्हनि पारां कहिड़ो रद्द अमल ज़ाहिर थिए थो। कैमरामैन जान मोहम्मद समेजो सां गॾु नसीर नोड़ियो, सन TV न्यूज़ टंडोला।